नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी खां ख़बर ॾींदा हलूं त कराची में 3 जुलाई 2017 ते खंबी गुम कयल गोल्ड मेडलिस्ट शागिर्द गुलशेर टिगड़ जी गुमशुदगी खे 2 महीना मुकमल थी विया। मटियारी जे ॻोठ इसाक टिगड़ सां तालुक़ रखंदड़ गुलशेर टिगड़ खे कराची घगर फाटक वारे इलाइक़े मां खंबी गुम कयो वियो, जंहिंजो हिन वक़्त ताईं को बि ॾस पतो न पइजी सघियो। गुलशेर टिगड़ सिंध यूनिवर्सिटी मां 3 गोल्ड माणे पाण मञरायो वियो, जंहिंखे गोल्ड मेडल ॾियण जो ऐलान बि संदसि गुमशुदगी खां पोइ कयो वियो। गुलशेर सिंध लॉ कॉलेज हैदराबाद में 2 साल जो शागिर्द हो। संदसि वारसनि जो चवणु आहे त गुलशेर खे बिना जवाज़ गुम करे संदसि मुस्तक़बिल तबाह कयो वियो। हिननि जो चवणु हो त अगरि कंहिं ॾोह में मुलविस आहे त खेसि अदालत में पेश कयो वञे, संदसि तइलीम रिकॉर्ड ॾिसी मथसि रहम कयो वञे। गुलशेर जे वारसनि आर्मी चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, वज़ीर आज़म इमरान खान, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं ॿियनि इख़्तियारनि खे अपील कई आहे त गुलशेर जी बाज़ियाबी में मदद करे परेशानियूं ख़तमु कयूं वञनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।